अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं आहियां रोशनी मेमर। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं इस्लामाबाद खां। अवांखे ॿुधाईंदासीं सिंध समेत सॼे मुल्क जे 44 खां वधीक पुलिस ऑफिसर्स खे 19 ग्रेड में तरक्की ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तरक्की मांगड़नि में साजिद हमीद सदोज़ई, उमर तुफ़ैल ऐं ॿिया शामिल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पुलिस सर्विस जे 18 खां 19 ग्रेड जे जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि जूं एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जेके प्रोमोशन ऑर्डर जारी करे छॾिया आहिनि, उन्हनि खे प्रोमोशन मिली विया आहिनि। लॻभॻि 44 पुलिस ऑफिसर आहिनि जिन जो बाज़ाब्ता तौर ते एस्टेब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। ऐं उन में जेके प्रोमोशन हासिल कंदड़ पुलिस ऑफिसरनि में अब्दुल राहत सांगरी आहे, उन जूं ख़िदमतूं सिंध हुकूमत जे हवाले कयूं वयूं आहिनि। गुल वली ख़ान आहे, उन जूं ख़िदमतूं सिंध हुकूमत आहे। इरफान मुख्तियार भुट्टो पुलिस ऑफिसरनि में शामिल आहे। एजाज़ अहमद शेख पुलिस ऑफिसरनि में शामिल आहे जिन जा प्रोमोशन थिया आहिनि। कामरान मुमताज़ जूं बि ख़िदमतूं पंजाब पुलिस हवाले कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तरह जेके सिंध में मुक़रर पुलिस ऑफिसर आहिनि, साजिद हुसैन खोखर जूं बि ख़िदमतूं पंजाब हुकूमत हवाले कयूं वयूं आहिनि। ऐं सिंध में मुक़रर ग्रेड 18 जो जेको ऑफिसर आहे तारिक इलाही मस्तोई, उनखे बि ग्रेड 19 में प्रोमोशन ॾेई संदसि ख़िदमतूं सिंध हुकूमत हवाले कयूं वयूं आहिनि। साॻी तरह आसिफ अहमद बुघियो आहे जेको सिंध पुलिस में मुक़रर आहे, उनखे बि प्रोमोशन ॾेई उन जूं बि ख़िदमतूं जेके आहिनि सिंध हुकूमत हवाले कयूं वयूं आहिनि। साजिद अमीर सदोज़ई आहे जंहिंखे बि प्रोमोशन ॾेई 19 ग्रेड में मुक़ररु कयो वियो आहे। साॻी तरह इमरान कुरैशी आहे जंहिंखे बि ग्रेड 18 मां 19 में तरक़ी ॾेई उनखे बि जेको आहे 19 मुक़ररु कयो आहे। अहिड़ी तरह आसिफ अवान आहे, फराज़ अहमद आहे, गज़मफर शाह आहे। इन समूरनि पुलिस ऑफिसरनि खे प्रोमोशन ॾेई ग्रेड 18 खां 19 में मुक़ररु कयो आहे। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इस्लामाबाद खां असद शहर तफ़सील ॾिना आहिनि।